सरला भाभी भाभी मां तव्हांखे छा ॿुधायां भाभी अल्लाह मां त अहिड़ी तपी वई आहियां भाभी मुंहिंजी नुंहुं मुंहिंजो रत पी छॾे रखियो आहे भाभी अहिड़ी महांगी महांगी शयूं वठी थी अचे मूंखां पुछे बि नथी भाभी असां जॾहिं शादी करे आया भाभी असां त ईअं ॾकंदा हुआ पंहिंजी ससु सां 10 रुपए जी शइ जे लाइ बि पुछंदा हुआ अहिड़ा महांगा महांगा फ़ोन पई वठी अचनि सूटूं पई वठी अचनि भाभी 2,000 जा कछा पई वठी अचनि भाभी सॻो बि न आहे कशे में जॾहिं मूंखे गोलू थियो न सॼा आड़े पाड़े वारा अची करे मूंखे चयो अहिड़ो सुहिणो छोकिरो थी वियो आहे तुंहिंजा त भाग खुली विया मुंहिंजा कहिड़ा भाग खुलिया आहिनि जे सावरनि जो भाग खुली विया आहिनि सॼो ॾींहुं वेही करे भाभी सावरनि जी बेटी चमचागिरी पियो करे सॼो ॾींहुं ससु ससुर खे वेठो डिनर पे वठी वञे असांजो कंहिं महिल भाभी कम वारियूं न ईंदियूं त असां बि बर्तन ॿुहारी कयूं था न इहो मोह निभागी हथ बि न लाए थी भाभी कहिड़े बि कम खे हथ न लाए थी सॼो ॾींहुं वेही करे बसि ईअं नेण घसे थी काई बि शइ ठाहे थी न यूट्यूब मां ॾिसी करे सॼो रंधिणो खे उबतो थी करे छॾे पोइ उहो वेही करे सॼो ॾींहुं मां सफ़ा कयां पाण वेही करे बसि इंस्टाग्राम ते हैशटैग कुकिंग ईअं पई करे भाभी मां सोचियो नुंहुं ईंदी मूंखे थोरो कम में हथु ॾींदी मां वैष्णो देवी वेंदासीं त पाण जा हनीमून ई न ख़तमु पिया थियनि भाभी छंछरु इतवार रोज़ु हिननि खे ॿाहिरि जो गूं खपे पोइ कहिड़ो बि त्योहार हो पहिरीं हिननि खे गिफ्ट ॾियो वरना बूथ भरी करे वेही रहंदी आहिनि घर में झूलेलाल मूंखे त पाण वटि घुराए छॾियो झूलेलाल